इंशाअल्लाह ताला कायम रहम रहंदी। पर असांखे अफ़सोस सां चवणो थो पवे त हिकु तरफ़ नौजवान उस्ताद मायूसी जो शिकार आहिनि ऐं हू पंहिंजी तहरीकनि जो अलॻि ऐलान कयो वेठा आहिनि। ॿिए पासे जेको सो मर्कज़ जेको आहे उहो उन्हनि सां गॾु बि न आहे ऐं मर्कज़ी उहिदेदार उन्हनि सां गॾु बि न आहिनि। ऐं उन खां अलावा इलेक्शन प्रोसेस में जेको सिस्टम हिननि जो हले पियो, हिकु पासे इलेक्शन शेड्यूल अनाउंस थी वियो, ॿिए पासे काफ़ी उस्तादनि जूं जेके पैनल में हरीफ़ उन्हनि जा मुख़ालिफ़ रहिया आहिनि, इलेक्शनूं साम्हूं कयूं आहिनि मर्कज़ जूं, उन्हनि दोस्तनि जूं मेंबरशिपूं ख़तमु आहिनि। त असां पुरज़ोर इहो मुतालबो कयूं था त फौरी तौर ते जिन उस्तादनि जूं मेंबरशिपूं ख़तमु आहिनि ऐं तव्हां कहिड़े आइन तहत, जेकॾहिं तव्हां आइन जी ॻाल्हि कयो था, कहिड़े आइन तहत उन्हनि जूं तव्हां मेंबरशिपूं ख़तमु कयूं आहिनि, फौरी तौर ते उन्हनि जूं मेंबरशिपूं बहाल कयूं वञनि ऐं नौजवान उस्ताद मां मायूसी ख़तमु करे जेका हुननि जो सर्विस स्ट्रक्चर, सीनियर उस्ताद जो सर्विस स्ट्रक्चर आहे या डेट ऑफ इनिशियल खां उन्हनि जी अपॉइंटमेंट आहे, उन्हनि खे फौरी तौर ते जेको सो वरितो वञे ऐं गवर्नमेंट वटि चार्टर और डिमांड पेश करे उन्हनि जा मुतालबा मंझराए वञनि। ॿी सूरत में जेकॾहिं असां इहो इन्हनि ते वाज़िह था कयूं त तव्हांजी जेका मर्कज़ी इलेक्शन तव्हां क़ाइमु कई आहे, असां उन खे मुकमल तौर ते रद्द ऐं रिजेक्ट कयूं था। इन करे बेइतमादी जो इज़हार कयूं था त हिकु तरफ़ी इलेक्शन कमेटी आहे, जेकॾहिं असां चाहियूं था त पेटल में का धड़ाबंदी न हुजे, पेटल बि हिकु हुजे ऐं असांजी इहा देरीना ख़्वाहिश आहे, हाजी शफ़ी जी बि इहा देरीना ख़्वाहिश आहे, असांजे दोस्तनि जी बि इहा ख़्वाहिश आहे त पेटल सिंध में हिकु हुजे ऐं हिकु रहे। जेकॾहिं तव्हां चाहियो था पेटल बि हिकु आहे त फौरी तौर ते हिन इलेक्शन कमेटी खे सस्पेंड करे नई इलेक्शन कमेटी मुशावरत करे नई इलेक्शन कमेटी जोड़ी वञे, न त ॿी सूरत में असांजो जेको इलेक्शन कमेटी आहे या असांजो जेको ग्रुप आहे इंशाअल्लाह ताला हाजी शफ़ी सां गॾु आहे ऐं असां पंहिंजे हिसाब सां इलेक्शन करणु चाहियूं था। असांजी का बि कोशिशि न आहे त असांखे धड़ाबंदी में वञूं, पर जेकॾहिं तव्हां पंहिंजी हिकु थी करे उन्हनि उस्तादनि जी मेंबरशिप ख़तमु कयो था त असां तव्हांखे रद्द था कयूं। ॿी सूरत में जेको 840 रुपया तव्हां पैसा रखिया विया आहिनि, इन्हनि में ख़दशो आहे जॾहिं आइन तव्हां खां 160 रुपए जे हिसाब सां फ़ी उस्ताद ते फीस हूंदी आहे, तव्हां उहा वठो। ऐं ॿी सूरत में 840 ही कमांड जो जेको इदारो तव्हां खोले छॾिया, छो जो तव्हां सिंध जो उस्ताद कराची जो फ्लैगशिप घुर करे थो, सिंध जो उस्ताद 45 लख रुपयनि जी घुर उन्हनि जो हिसाब किताब वठणु चाहे थो। तंहिं करे जेकॾहिं तव्हां जो नेक नियती आहे, तव्हां चाहियो था सिंध जो उस्ताद हिकु हुजे त फौरी तौर ते इलेक्शन कमेटी खे रद्द कयो। ऐं अॼु जे नौजवान क़यादत जो जेको धरणो आहे, असां उनजी मुकमल तौर ते सपोर्ट कयूं था। इंशाअल्लाह ताला हुन सां गॾु आहियूं ऐं गॾु रहंदासीं, छो जो जेसिताईं हुननि जा जाइज़ जेके मुतालबा आहिनि सरकार नथी मञे। सरकार खे अॻु में बि असां चार्टर डिमांड पेश कया, अल्टीमेटम ॾिना आहिनि, पर हिकु पटे वारो जेको आहे हिकु ग्रेड जो उन खे प्रोमोशन ॾेई, उन खे 11 स्पेल ॾेई उन खे जूनियर क्लर्क ते रखियो थो वञे। कुझु टाइम खां पोइ उहो हेड क्लर्क थिए थो ऐं कुझु वक़्त खां पोइ उनखे गेज़ेटेड 17 ॾेई 17 में जॾहिं पहुचे थो त असांजो ज़ाती तजुर्बो आहे त उनखे टीओस कयो थो वञे, हिकु पटे वारे खे टीओस कयो थो वञे। त सिंध जा हाई क्वालिफाइड उस्ताद जेके आहिनि, एमएड बीएड आहिनि, उन्हनि खे सर्विस स्ट्रक्चर ॾेई या 16 17 ॾेई उन्हनि छो नथो ॾिनो वञे, जॾहिं ताज़ी जेका अपॉइंटमेंट थी आहे नौजवाननि जी, जंहिंमें हू टेस्ट पास करे आया आहिनि ऐं PhD बि 14 में अपॉइंट थियो आहे ऐं JST बि 14 में अपॉइंट थियो आहे। पर बदकिस्मती सां इहो थो चवणो पए, JST बि असांजा ॿाहिरि आहिनि, असांजा उस्ताद आहिनि, उन्हनि खे हींअर हू 14 में पहुची विया आहिनि, पर असांजे प्राइमरी साइड जा जेके उस्ताद आहिनि उहे 14 में वेठा आहिनि। त असां सरकार खां वज़ीर तइलीम सरदार शाह ऐं सेक्रेटरी साहिबु अब्बासी साहिब खां इहा घुर था कयूं त ख़ुदारा हिकु सिंध, हिकु मिनिस्ट्री, हिकु इदारो एजुकेशन जो, उन में तव्हां 2 पॉलिसियूं 4 पॉलिसियूं छाजे लाइ? जॾहिं तव्हां पटे वारनि खे प्रोमोशन ॾियो था त सिंध जे प्राइमरी उस्ताद जो हक़ु आहे, हू रीढ़ जी हॾी रखे थो ऐं प्राइमरी हिकिड़ो बुनियादु आहे, प्राइमरी तइलीम खे तव्हां हथु वठी करे तबाह था कयो। ख़ुदारा इन मासूम ग़रीब मिसकिन ॿारनि जा जेके ॿार पढ़नि था उन्हनि लाइ तव्हां सोचो ऐं सिंध जे उस्ताद खे फौरी तौर ते सर्विस स्ट्रक्चर ॾियो ऐं नौजवान उस्तादनि मां मायूसी ख़तमु करे उनखे डेट ऑफ इनिशियल खां अपॉइंटमेंट जो जेको नोटिफाइड कयो उन्हनि खे। ऐं ॿी सूरत में सिंध जो उस्ताद हिननि रोडनि रस्तनि ते अॻे ई आयो आहे। इंशाअल्लाह ताला ईअं न थिए जो तव्हांजी इन मिनिस्ट्री जो घेराव कनि, तव्हांजे इन सेक्रेटरी जो घेराव करे तव्हांखे निकिरण जी घटी न ॾियनि ऐं सिंध जो उस्ताद शोर थो रखे। ईअं न आहे त तव्हांजो हर जॻह ते सिंध जो उस्ताद हर तव्हां सां अटकाईंदो आहे, तव्हांजो घेराव कंदो। बराए महिरबानी असां बिलावल भुट्टो साहिब खे गुज़ारिश था कयूं त
त जेकॾहिं साॻी अपॉइंटमेंट साॻी डेट साॻी ग्रेड ते हिकु उस्ताद 14 मां 16 में पहुचंदो हिकु उस्ताद 14 में आहे। ऐं असां इहा घुर था कयूं क्लस्टर ऐं कैंपस स्कूल जेके आहिनि उहे मिडल ऐं हाई स्कूल खे अलॻि क्लस्टर कैंपस स्कूल कयो वञे, प्राइमरी साइड खे अलॻि करे उन में सीनियर उस्तादनि खे सपोर्ट ॾेई उन्हनि खे जेको सो उते तैनात कयो वञे। ऐं असां वरी बि अपील था कयूं त बिलावल साहब ज़रदारी साहब हिन जो नोटिस वठो, तव्हां वाइदा कया इलेक्शन दौरान